मदीने में उर्दू चैनल 24 जो लाइसेंस मुअत्तल करण खिलाफ साफ़ी बिरादरी पारां एहतजाजी रैली कढी वई। इन मौके ते ख़िताब कंदे साफ़ी अॻवान जो चवणो त वफ़ाक़ी हुकूमत इलेक्ट्रॉनिक मीडिया खां डिॼी रही आहे, इन करे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां चैनलनि जी नशरियात बंदि कराइण ऐं मीडिया खे पंहिंजे कंट्रोल में रखणु चाहे थी। हुननि चयो त मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां टार्चर ॾेई आज़ाद मीडिया ऐं अवाम जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई पई वञे। एहतजाजी रैली में सीनियर सहाफ़ियुनि राज़िक ॾिने खोसे, इशू मेमण, इमरान अब्बास, ख्वाजा अली मोहम्मद शाहानी, अनीस मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। फ्रांस जे इलाइक़े पेरिस जी रवासणनि 40 वरनि जी कलसीदा जीअं कार्लोस खे नौजवान जो प्यार पाकिस्तान छिके आयो। नारी नवाबशाह पहुची मुसलमान थियण खां पोइ ब्रिया सिटी जे रहवासी 35 वरनि जे राॻी नदीम फरहाद वलद ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी सां पसंद जी शादी करे छॾी। नारी जो इस्लामी नालो सादिया रखियो वियो आहे। इन सिलसिले में मुसलमान थियल नारी सादिया ॿुधायो त संदन राब्तो सोशल मीडिया ज़रिए थियो ऐं ॿई ॼणा गुज़िरियल 1.5 साल खां हिक ॿिए खे चाहींदा हुआ। घोटकीअ सेक्शन थाणे जी हद ॻोठ सुलेमान पहाड़ में ज़मीन जी मालिकियत पहाड़ बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झगड़ो थी पियो, जहिड़े जे नतीजे में ॿिन्ही धुरियुनि जा 4 ॼणा हिक धुर जो दीदार पहाड़, जॾहिं त ॿी धुर जा अब्दुल सत्तार पहाड़, अली मुराद पहाड़ ऐं हज़ूर बुश पहाड़ ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे घोटकी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ॿिन्ही धुरियुनि जा हिक ॿिए जे 8 ॼणनि ते धार केस दाख़िल कराया विया आहिनि। सॻियूं में PPHI जे सहकार सां हलंदड़ सरकारी सिहत मर्कज़ जे अमले जे 2 माण्हुनि में कोरोना वायरस टेस्ट हाकारी अचण खां पोइ इस्पताल खे मुकमल तौर ते सील कयो वियो आहे। इन सिलसिले में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इंचार्ज डॉक्टर मोहम्मद जुमन शैख़ ॿुधायो त कुझु ॾींहं पहिरियां अमले जे 20 ॼणनि जी कोरोना वायरस टेस्ट कराई वई, जिन मां लेडीज़ हेल्थ वर्कर कलसूम ऐं लैब टेक्नीशियन गुलशन नाले जी कोरोना वायरस हाकारी अचण ते इस्पताल खे मुकमल सील कयो वियो आहे, जॾहिं त बाक़ी रहियल अमले जे 20 माण्हुनि जूं कोरोना वायरस टेस्टूं लेबोरेटरी ॾांहुं मोकिलियूं वियूं आहिनि ऐं कोरोना वायरस जी तस्दीक थियल अमले जे माण्हुनि खे पंहिंजनि घरनि में आइसोलेट कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk